मीरपुर ख़ास जो इलाइक़ो सिंधरी जिते आपाशी खाते पारां कंगल ढंढ खे कट ॾियण सबबि पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वधण लॻो आहे। इलाइक़े वासी वॾे अंग में कट वारे हंध ते पहुची विया आहिनि। हितां आपाशी अमलो ग़ाइब थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जे पहुचण खां पोइ आपाशी अमले जूं मशीनूं 15 ॾींहं गुज़रण बावजूद बि पाणी लंघ खोले न सघियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पाणी तेज़ीअ सां ॻोठनि ॾांहुं वधी रहियो आहे। इंतिज़ामिया इन सॼी सूरत हाल में ग़ाइब आहे। आपाशी खाते पारां कंगल ढंढ खे कट ॾियण सबबि पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। इलाइक़े वासी जॾहिं इन कट वारे हंध ते पहुता आहिनि त हितां आपाशी अमलो ग़ाइब थी वियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शहर खां। असद, छा सूरत हाल आहे? आपाशी अमलदार कट ॾियनि था, पाणी जेको आहे उहो माण्हुनि जी ज़मीनुनि में ॿीहर दाख़िल थियण लॻो आहे। जी आमिर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ आपाशी खाते जेको आहे सो गुज़रियल 1 महीनो जेका बोझ आई आहे उन में का बि प्लानिंग न आहे ठाहे सघियो। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त हींअर जेको पाणी आहे उहो गिरोड़ शरीफ़ पहुतो आहे। गुज़रियल राति जेको आहे सो देरि सां आपाशी खाते जा जेके अमलदार आहे उहे जेके आहिनि से कट ॾेई पाणीअ खे पिथोरे जे तरफ़ ऐं गिरोड़ शरीफ़ जे तरफ़ रवानो करे विया। माण्हुनि खे जेको आहे सो इतलाह बि न ॾिनो। गुज़रियल 15 ॾींहंनि खां हिननि जा 8 खां 10 एक्सीवेटर हलनि पिया, जिन जेके आहिनि से हिकिड़ो बंदि बि मज़बूत न करे सघिया आहिनि जेको हिकु ॻोठ बची सघे। जेके बि ॻोठ हुया उहे पाणीअ जे ज़द में अची विया आहिनि, मगर उते ही जेको आहे सो नालियूं ठाहे रहिया आहिनि ऐं वॾा वॾा ॻरा बिल उन एक्सीवेटरनि जा पास कराए रहिया आहिनि। मगर उहे जेके नालियूं हुयूं उहे पाणीअ जो जेको आहे सो दबाव बर्दाश्त न करे हंधा फाटी पियूं आहिनि। हाणे जेको पाणी आहे उहो आबादियुनि जे तरफ़ वधी रहियो आहे। जेको आहे केॾीमहिल गिरोड़ शरीफ़ जे कब्रिस्तान आहे, हादी बश्त लेगारी ॻोठ आहे, गोमानो मिंगवाड़ ॻोठ आहे, इहे मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि से उहे पाणी जी ज़द में अची रहिया आहिनि। माण्हू लॾपलाण करे रहिया आहिनि ऐं जेको आहे का बि प्लानिंग न आहे। जिते जेको आहे पाणी पहुचे थो उते ई 1-2 एक्सीवेटर काए अची बीही था रहनि त हितां खां अॻिते नालो ठाहींदासीं। जॾहिं त अॻिते हाणे पाणी पिथोरे शहर या पिथोरे जे इलाइक़नि ॾांहुं वधी रहियो आहे, उते बि जेको आहे ॻोठ सादिक अबड़ो आहे, सिद्दीक अबड़ो आहे या जेको आहे सो बादल नोड़ी आहे, इहे ॻोठ आहिनि। उन्हनि जे लाइ का प्लानिंग न आहे कई वई त हितां पाणी निकिरंदो। जॾहिं पाणी पहुचे थो पोइ ई प्लानिंग कंदा। उन हवाले सां पूरा इलाइक़ा पाणी लपेट में आहिनि। हिन वक़्तु आपाशी अमलदार जेके ग़ाइब थी विया आहिनि, ॻोठाणनि में कशीदगी थी वई आहे, हथियारबंद हथियार खणी पहुता आहिनि। मगर बिना के रिथाबंदीअ जे कट ॾिना पिया वञनि कंगल ढंढ जो पाणी घटाइण जे लाइ, पर हथरादू तौर ते हाणे वधीक ॿियनि ॻोठनि खे ॿोड़ियो पियो वञे।